अस्सलाम वालेकुम दोस्तों, आरबी बेसिस अकेडमी में तव्हां खे मां भलीकार चवां थो। लॉजिक रेगुलेशन या बायनोमियल रेगुलेशन जी वीडियो नंबर 2 में तव्हां सभिनी खे भलीकार आहे। पहिरीं वीडियो में मां काफ़ी जेकी थ्योरिटिकल कुझु शयूं डिस्कस कयूं आहिनि लॉजिक रेगुलेशन जे हवाले खां। अॼु जेके हिन में असां डिस्कस कंदासीं हिकु मिसाल जे ज़रिए सां जेके असांखे टेबल मिलंदियूं आहिनि हिन टेक्निक खे रन करण खां पोइ उन टेबल में यानी उनखे कीअं सम्झिजे, मुख़्तलिफ़ टेबल मुख़्तलिफ़ क़िस्म जा वैल्यूज़ आहिनि, उन वैल्यूज़ खे कीअं सम्झिजे ऐं कहिड़ी टेबल जी कहिड़ी इंपॉर्टेंस आहे, कहिड़ी टेबल जो कहिड़ो कमु आहे, इहे सभु शयूं अॼु वीडियो में डिस्कस कंदासीं। ऐं इंशाल्लाह 3 वीडियो में तव्हां जॾहिं ॾिसंदो त उन वीडियो में प्रैक्टिकली इहे सभु शयूं असां कीअं करे रहिया आहियूं उहो बि सभु मां तव्हांखे जेको आहे सम्झाया कंदुसि। तेसीं अचो त हिन वीडियो जो आगाज़ कयूं। मुंहिंजो नालो डॉक्टर रहीम सूमरो आहे, मां शाबुद्दीन सां तालुक़ रखां थो। जी त तव्हां ॼाणो था त हीअ जेका आहे हीअ असांजा 2 लेक्चर लॉजिस्टिक रेगुलेशन ते चवंदा आहिनि। लॉजिस्टिक रेगुलेशन जी हिकिड़ी इंपॉर्टेंट जेका टेक्निक आहे रेगुलेशन फैमिली जी। लॉजिक रेगुलेशन ऐं ही एग्जांपल आहे। हिन एग्जांपल खे मां पंहिंजे पोइ वीडियो में बि जेको आहे एक्सप्लेन कयो आहे थोरो। ऐं हिन जा कुझु असांजा वेरिएबल्स आहिनि, ही असांजो रोल मॉडल ऐं सेल्फ एफिकेसी, फियर ऑफ फेल्यूर, इहे असांजा इंडिविजुअल परसेप्शन जा 3 सब डायमेंशन्स आहिनि। ऐं परसेप्शन ऑफ इकोनॉमी, इहो असांजी इकोनॉमी जो हिकिड़ो सिंगल डायमेंशन आहे। इन खां अलावा असांजा 3 जेके डायमेंशन्स आहिनि, कैरियर चॉइस, स्टेटस एंड रेस्पेक्ट इन द सोसाइटी and news in the public media में केतिरो जेको आहे एंटरप्रेन्योरशिप जे हवाले खां ॻाल्हियूं जेको आहे न्यूज़ अचनि थियूं, इहे सोशल कल्चर परसेप्शन्स आहिनि। ऐं इन खां अलावा इहे 3 जेके असांजा मिलाए करे असांजी हिकिड़ी परसेप्शन ठहे थी असांजे नौजवान जे एडल्ट्स जे ज़हन में त भई असां एंटरप्रेन्योरशिप खे एज़ अ कैरियर इनखे असां इस्तेमालु कयूं या न। ऐं इन जो जेको इम्पैक्ट आहे असांजे इंटेंशन्स ते आहे। ठीक है, त इहो पूरो हिकिड़ो मॉडल आहे जेकी मॉडल खे असां रन कंदासीं लॉजिस्टिक रेगुलेशन जी टेक्निक जी मदद सां, ऐं उन खां पोइ रिज़ल्ट्स खे सम्झंदासीं। जेको टॉपिक आहे जेको मुंहिंजो रिसर्च पेपर में लिखियलु आहे, एक्सप्लेनिंग एंटरप्रेन्योर इंटेंशन इन एडल्ट पॉपुलेशन इन चाइना एंड पाकिस्तान। हिकिड़ो कंपेरेटिव एनालिसिस आहे जेको चाइना पाकिस्तान जे बारे में। बहरहाल उहो जेको आहे जेको मॉडल हिते मां खणी आयो आहियां, इहो साॻियो मॉडल मां मल्टीपल रेगुलेशन में बि तव्हांजे साम्हूं पेश कयो हुयो, इहो साॻियो तव्हांजे साम्हूं हिन वक़्तु पेश करे रहिया आहियूं। उन खां पोइ ही जेको असांजा पूरी डिस्क्रिप्शन आहे तव्हां जेका अॻिली वीडियो बि मां तव्हांखे पेश कई हुई। ही असांजा आहिनि जेको आहे सो कोएफिशिएंट्स ऑफ कोरिलेशन, ॾाढा इंपॉर्टेंट आहिनि, जंहिंमां असांखे इहा ख़बर पवंदी आहे त हिकु वेरिएबल जो ॿिए वेरिएबल सां केतिरो रिलेशनशिप आहे। जेके रिलेशनशिप आहे ई कोन त पोइ एप्पल ऑरेंज वारो कंपेरिजन आहे, या तमामु घणो रिलेशनशिप आहे 0.8 0.9, उहो बि ख़तरनाक आहे। उहो बि हिकिड़ी सिंगुलरिटी तरफ़ वठी वेंदो आहे। सिंगुलरिटी मक़सदु इहो आहे त भई ॿई जेके वेरिएबल आहिनि इहे ॿई एक्चुअली हिकु जहिड़ा आहिनि। इन हवाले खां इहे ॿई जेके एक्सट्रीम आहिनि, जेको आहे 0 to 1 जेको आहे हिन जो वैल्यू हूंदो आहे, 0 1 2 इहो तव्हांजो ॿी सम्झो त पोइ देयर इज़ नो एनी कोरिलेशन। ऐं उन खां अलावा जेकॾहिं तव्हांजी 0.9 खां मथी त उहो सिंगुलरिटी जी तरफ़ वधी वेंदी आहे। अच्छा, हीअ जेके असांजा मुख़्तलिफ़ वैल्यूज़ आहिनि तव्हांजा जेके रिलेशनशिप बिटवीन द 2 वेरिएबल, को रिलेशन, को यानी ॿिनि जे विच में हिक खां वधीक पाण में रिलेशनशिप, ऐं हीअ जेको आहे। अच्छा, हाणे हिन में जेको पूरी हिकिड़ी वीडियो मुंहिंजी ठहियलु आहे कोरिलेशन जे खे वैल्यूज़ खे कीअं हलाइजे, रन कीअं कजे। उन खां अलावा हीअ जेका टेबल तव्हां ॾिसी रहिया आहियो हिन में, इहा टेबल असांजी कीअं अचे, ये थोड़ी कॉम्प्लिकेटेड आहे। एक्सेल वञी करे असां इहे ठाहींदा आहियूं। नॉर्मली असांखे कोरिलेशन जा वैल्यूज़ जेके आहिनि उहे एसपीसी ईअं कोन मिलंदा आहिनि, पर असांखे रिपोर्ट ईअं करणा पवंदा आहिनि। हिन हवाले खां तव्हां जेको आहे हीअ लिंक बि ॾिसी रहिया आहियो ऐं पिक्चर ॾिसी रहिया आहियो, उन मुंहिंजी कोरिलेशन टेब जेको आहे वीडियो जी टाइम मिले त पहिरीं इहा ॾिसी वठो, तव्हांजो इहो बि बहितर मसइलो हल थी वेंदो। अच्छा, हाणे असां रन कीअं कयूं सभ खां पहिरियों, ऐं उमीद तौर ते असांजो साॻियो ई आहे जेको असां एनालाइज़ में वेंदासीं सभ खां पहिरियों। अच्छा, उन खां पोइ असां वेंदासीं रेगुलेशन में, छो असांखे रेगुलेशन जी फैमिली मां हिकिड़ी टेक्निक ठाहिणी आहे, इन करे रेगुलेशन में वेंदासीं। ऐं हिते असांजो जेको अॻु में असां को रन कयोसीं उहो लीनियर रेगुलेशन जी तव्हांखे यादि हुजे त असां उहो रन कयोसीं। पर हाणे असां इन में जेको आहे असां रन कंदासीं बाइनरी लॉजिस्टिक रेगुलेशन, जंहिंमें असांजा 2 जेके आहिनि जेके असांजा कैटेगरी येस आर नो, पर हिकु ॿिनि खां वधीक जी मूं तव्हांखे मिसाल पोइ वीडियो में ॾिनो त जेके तव्हां ड्रिंक्स आहिनि, सॉफ्ट ड्रिंक आहे, कॉफ़ी आहे, टी आहे, इहे त पोइ असांजो इन सूरत हाल में असांजो
नॉमिनल लॉजिस्टिक रेग्रेशन थी अहिड़े क़िस्म जो डिपेंडेंट वेरिएबल आहे त पोइ मल्टी नॉमिनल लॉजिस्टिक रेग्रेशन थी वेंदो ऐं जेकॾहिं तव्हांजो ॿ में त पोइ बाइनरी लॉजिस्टिक रेग्रेशन तव्हांजो रन थींदो। अच्छा ही आहे त असां इनखे रन कीअं कंदासीं। अच्छा मूं का में बि कई पोइ वीडियो में त भाई असां हिकु स्टैंडर्ड तरीक़ो आहे या फोर्स एंट्री मैथड जंहिंमें असां हिकिड़ो डिपेंडेंट वेरिएबल खे पंहिंजे कैटेगरी में रखी करे इंडिपेंडेंट वेरिएबल बि सभिनी खे रखंदा आहियूं ऐं पोइ सभिनी खे हिकु ई जेका तरीक़े में हिकिड़े ई मॉडल में असां सभिनी खे हिकु ई वक़्त में साइमल्टेनियसली हिकिड़े ई वक़्त में असां हुनजी इम्पैक्ट टेस्ट कंदा आहियूं। पर मूं ईअं न मूं कयो आहे हिन में जेको आहे त मां उनजी जेके हायरार्किकल रेगुलेशन यूज़ कयो हायरार्किकल लॉजिस्टिक रेगुलेशन जंहिंमें मां हर हिकु मॉडल जे जेके धारदार इम्पैक्ट ॾिसणु चाहियां पियो तव्हांजी डिपेंडेंट वेरिएबल ते। तव्हां फोर्स एंट्री मैथड या स्टैंडर्ड में वञी सघो था हायरार्किकल बि वञी सघो था ॿिनि जी वीडियो मुंहिंजी अवेलेबिलिटी आहिनि ऐं हिन में बि मां हायरार्किकल जेको आहे रेगुलेशन यूज़ कंदुमि जेके तव्हां मल्टीपल कयो स्टैंडर्ड कयो त सिंपल आहे उन में त बसि सभई डिपेंडेंट वेरिएबल विझी करे हिकु में तव्हांजो इम्पैक्ट चेक करे वठो। पर अच्छा हाणे हिन में आहे त पहिरियों तव्हां ॾिसी रहिया आहियो त हिन में पहिरें में जेको असांजो आहे त मूं इंडिपेंडेंट वेरिएबल फ्यूचर यानी इहो आहे इंडिपेंडेंट वेरिएबल जो मक़सदु आहे त ईंदड़ 3 सालनि में तव्हां या तव्हां ॿिए कंहिं सां गॾु को कारोबार शुरू करणु चाहियो था या न उनजो आहे येस आर नो। ठीकु आहे ऐं ॿिए में मां हिन में जेको आहे असां एजुकेशन हिन में विधो आहे। तव्हां भले कैटेगोरिकल वेरिएबल जेके डेमोग्राफिक वेरिएबल जेके टई तव्हां हिकिड़े में विझी सघो था हिन में तव्हांजी मर्ज़ी आहे ऐं उन खां पोइ मां हिकिड़े ॿिए में सस कॉल यानी इहे जेके परसेप्शन्स आहिनि 3 जेके आहिनि इंडिविजुअल परसेप्शन्स आहिनि यानी पंहिंजे ज़ाती बारे में त भई छा मूंखे उहे क्वालिटीज़ आहिनि जो मां कारोबार स्टार्ट कयां उहे 3 परसेप्शन मां हिन में विधियूं आहिनि ऐं उन खां पोइ अपॉर्चुनिटी यानी जिते मां रहां थो उन एरिया में ईंदड़ शहर में हिन में मां कारोबार करण जे लाइ को मौक़ो ॾिसां थो या न ॾिसी पियां थो या न इहो असांजो 3 मॉडल आहे। ऐं 4थो मॉडल आहे असांजो सोशो कल्चर परसेप्शन ऐं जे मुआशिरे में रहां त उन मुआशिरे में जेके परसेप्शन्स आहिनि उहे कहिड़ा आहिनि एंटरप्रेन्योरशिप जे हवाले इहे हाणे इहे असांजा मॉडल आहिनि जेके मां इन मॉडल जे इन में जो 1 बाय 1 चेक कंदुसि त इन जो इम्पैक्ट केतिरो आहे असांजे। अच्छा जॾहिं तव्हां हिनखे रन कंदा त तव्हांखे हिकिड़ी टेबल मिलंदी आहे केस प्रोसेसिंग समरी यानी कि केस उनखे प्रोसेस कयो उन जी समरी डिटेल असांखे मिले थी। उन में इंक्लूडेड केसेस असांजा केतिरा आहिनि असां टोटल को सैंपल साइज़ 1999 आहे। ठीकु आहे ऐं 100% सभई असांजे हिन में आहिनि जे मिसिंग केस कोई मिसिंग केस न आहे ऐं टोटल असांजा 1999 ई असांजा जेके आहिनि हिन सॉफ्टवेयर में केस कंसीडर कया विया यानी पूरो सैंपल साइज़ जे बारे में असांजा ॿुधाए थो ऐं केतिरा मिसिंग वेरिएबल आहिनि उहे बि असांखे हिन में ॿुधाए थो। ॿी जेका आहे असांजी टेबल उन में आहे त डिपेंडेंट वेरिएबल जे बारे में मालूमात ॾिए थो डिपेंडेंट वेरिएबल तव्हांजो कहिड़ो आहे उनजी कोडिंग कीअं आहे मिसाल उनजी कोडिंग येस ऐं नो में जेको आहे बाइनोमियल लॉजिस्टिक रिग्रेशन जे कम करण में ज़ाहिर आहे 2 कैटेगरी थींदियूं येस आर नो त नो मीन्स 0 ऐं येस मीन्स 1 इहा हिन जी आहे। उन खां पोइ कैटेगरी वेरिएबल कोडिंग असांजी आहे त अच्छा ही आहे मेल। ठीकु आहे मेल में जेको आहे जेंडर मेल असांजा 1009 आहिनि ऐं जेके फीमेल उहे तक़रीबन 909 तक़रीबन ईअं सम्झो त 51-49 वारो रेशो आहे हिन में। अच्छा मेल जे लाइ असां 1 चूज़ कयो आहे ऐं फीमेल जे लाइ असां 0 रखियो आहे जीअं हिते जेको कोडिंग कई हिते बि साॻी कोडिंग आहे ॿिन्ही जे बारे में। ऐं तंहिंखां पोइ असां ब्लॉक 1 बिगनिंग ब्लॉक में अचूं था पोइ जेका तव्हां ॾिसी चुका हो थ्योरिटिकल वीडियो नंबर 1 उन में असां ब्लॉक जेके ब्लॉक असांजो को 2 ब्लॉक असां 2 मॉडल मिलंदा आहिनि जॾहिं असां स्टैंडर्ड मल्टीपल रिग्रेशन रन कंदा आहियूं त असांखे हिकिड़ो 0 ब्लॉक मिलंदो आहे ॿियो ब्लॉक 1 मिलंदो आहे। पर लेकिन असां उनखे हायरार्किकल तरीक़े सां कंदासीं असांखे खोड़ सारा ब्लॉक असांखे मिलंदा जेतिरा तव्हांजा उन में वेरिएबल हूंदा ओतिरा वधीक तव्हांखे ब्लॉक मिलंदा। हिन मॉडल जेको मूं तव्हांखे ॾेखारियो इन मॉडल मुताबिक़ असांजा उन में 4 ब्लॉक थियनि था उहे 4 ब्लॉक तव्हांजा अची वेंदा। हिते असांखे फोर्स एंट्री मेथड या स्टैंडर्ड तव्हांजो लॉजिस्टिक रिग्रेशन में असांखे सिर्फ़ु 2 मॉडल मिलंदा हिकिड़ो 0 ब्लॉक ऐं ॿियो जेको आहे उहो ब्लॉक नंबर 1। हाणे 0 ब्लॉक में छा हूंदो असांजो सिर्फ़ु इंडिपेंडेंट वेरिएबल इन में कंहिं क़िस्म जो को बि इंडिपेंडेंट वेरिएबल असां इंसर्ट न आहियूं कंदा। हाणे जॾहिं असां हिन जी ॻाल्हि कंदासीं त भई 0 या ब्लॉक या बिगिनिंग ब्लॉक जेको उन में असांजी क्लासिफिकेशन टेबल आहे जंहिंमें असांखे ॿुधाए थो त असांजो फ्यूचर सपोर्ट ऐं इहो असांजो डिपेंडेंट वेरिएबल आहे ऐं जंहिंमें असांजी 2 कैटेगरी येस आर नो
जिन असांखे चयो आहे त भई नो उहे 1452 आहिनि 1999 मां, ऐं जिन हा कई आहे, हा असां कारोबार शुरू करणु चाहियूं था, इन 3 सालनि में उहे असांजा आहिनि 557। यानी जिन न कई आहे, जिन जा कारोबार जी इंटेंशन न आहिनि, उहे तमामु घणा वधीक आहिनि तव्हांजे जेके चाहिनि त असां कारोबार करणु चाहियूं था। त यानी इन मां ज़ाहिर थियो त जेका असांजी ही जेके असांजो वैल्यू आहे 72.1, हिन जो मक़सदु आहे त इहो कट ऑफ पॉइंट खां मथे आहे। कट ऑफ पॉइंट माना 50%, यानी इहा लेवल आहे। 50% खां घटि जेकॾहिं हूंदो त भई उन जा जेके जेको वैल्यू जेकॾहिं 50% खां ही घटि आहे, येस 50% घटि आहे, इन जो मक़सदु इहो आहे त असांजा जेके वधीक जेके आहिनि उहे चाहिनि था त असां कारोबार स्टार्ट करणु कोन चाहियूं था। ऐं पाकिस्तान में जेके हालात आहिनि उहे बि इन में ज़ाहिर करे रहिया आहिनि त भई हीअ जेका डेटा आहे उहो पाकिस्तान जे हवाले खां, जीते जेको पेपर आहे उन में कंपेरिजन आहे चाइना ऐं पाकिस्तान जो, पर हिकु डेटा मूं खई आहे, ख़ासि डेटा इहो पाकिस्तान जे हवाले खां खयो आहे त पाकिस्तान में जेको हालात आहिनि कारोबार करण जा ॾाढा ॾुखिया आहिनि। छो जो असांजी जेको रैंकिंग ईंदी आहे उहा बि हिते तव्हां ॾिसी रहिया आहियो, ईज़ ऑफ डूइंग बिज़नेस, उन रैंकिंग में असां काफ़ी पोइते आहियूं। यानी कारोबार करणु केतिरो आसान आहे मुल्कनि में, उन में मुंहिंजे ख्याल में नंबर 1 ते जेको न्यूज़ीलैंड आहे, या 2 नंबर ते असां पाकिस्तान त 100 खां बि बैक में आहियूं। तव्हां टाइम ले उहा बि चेक करो, ॾाढी कम जी आहे। त इहे हालात वाक़ियात हूंदा आहिनि जेका असांखे कारोबार करण जे लाइ जेको आहे सो जेको आहे ॿुधाईंदा आहिनि, भई सहूलियत ॾींदा आहिनि। त हिन मां ज़ाहिर आहे 72% जेके माण्हू चवनि था भई असांखे कारोबार करण में कोई बि इंट्रस्ट आहे, हालात वाक़ियात अहिड़ा आहिनि। अच्छा, उन खां पोइ असांखे बि चयो त we are hopeful that when independent variables are added into the equation, our prediction capabilities will improve and this percentage will increase. त हाणे हिन में जेको ज़ीरो ब्लॉक मॉडल आहे, हिन में को इंडिपेंडेंट वेरिएबल आहे, जॾहिं इंडिपेंडेंट वेरिएबल असां इंसर्ट कंदासीं त पोइ जेको आहे त होपफुली असांजो जेके मॉडल अञा वधीक जेको आहे फाइन थींदो। ऐं हीउ जेको फ्यूचर ही आहे, इन जी जेका डिटेल आहे उहा ही आहे असांजी, ही एक्सप्लेनेशन आहे हिन जी। ऐं इन खां पोइ वरी अॻिते था वधूं, ही आहे त असांजा ज़ीरो ब्लॉक में, यानी उन असांजा वेरिएबल कहिड़ा इंटर थियल आहिनि, उनमें असांजो हिकिड़ो ई वेरिएबल इंटर थियल आहे जेको कॉन्स्टेंट आहे, ठीकु आहे। ऐं हिन में असांजो जेको आहे असां वॉल टेस्ट जेका असांजी इंपॉर्टेंट आहे, जेका असां कंसीडर कंदा आहियूं, हिन में वॉल टेस्ट जो मक़सदु छा आहे त वॉल काय स्क्वायर टेस्ट आहे, दैट test the null hypothesis that the constant is equal to 0। हाणे उहो त मक़सदु इहो आहे त जेको असांजो कॉन्स्टेंट आहे उहो बराबरि आहे 0 जे, उन में का तब्दीली कोन्हे। मल्टीपल रिग्रेशन में छा थींदो आहे त असां कॉन्स्टेंट जेको हूंदो आहे उहो असांजी 0 खां मथे हूंदो आहे, ठीकु आहे न। ऐं उन खां हिते असांजो 0 जेको आहे उहो कॉन्स्टेंट जो मक़सदु इहो आहे त असांजो टेस्ट इहो ॿुधाए त असांजो जेको बिगनिंग आहे उहो असांजो 0 आहे, ठीकु आहे। सिग्निफिकेंस आहे उहो बि टेस्ट आहे, सिग्निफिकेंस बि आहे। This is not of interest to the researcher। इहा फाइंडिंग जी रिसर्चर जे लाइ इंट्रस्ट ते तव्हां ॾियो था तॾहिं में ठीकु आहे, न बि ॾियो त तॾहिं बि जेको आहे को मसइलो कोन्हे। अच्छा, हाणे उन खां पोइ आहे त वेरिएबल्स नॉट इन द इक्वेशन। जीअं त असां इन में ज़ीरो ब्लॉक आहे मॉडल आहे, इन में असांजी सिर्फ़ु डिपेंडेंट वेरिएबल आहे, जेकी बि सभु इंडिपेंडेंट वेरिएबल सभु असांजे इन में कोन्हनि। त तव्हां ॾिसो था जेके बि असांजा इंडिपेंडेंट वेरिएबल आहिनि को बि हिन में ब्लॉक में आहे ई कोन, इहे सभु एक्सक्लूड आहिनि बिगनिंग ब्लॉक में। उन खां पोइ जॾहिं असां ब्लॉक नंबर 1 ते वेंदासीं, 2 ते वेंदासीं, 3 ते वेंदासीं, पोइ आहिस्ते आहिस्ते इहे असां उन में एड कंदा वेंदासीं, ठीकु आहे। अच्छा, हाणे इन में असांखे ही मिली रही आहे त फियर ऑफ फेल्यूर। फियर ऑफ फेल्यूर जो जेको वैल्यू आहे उहो 0.23, यानी इहो सिग्निफिकेंट जेको असांजो हूंदो आहे, तव्हांखे ख़बर त 0.05 खां घटि हुजे त उहो सिग्निफिकेंट आहे। हीउ असांजो सिग्निफिकेंट न, इहो 0.0 खां मथे आहे। हालांकि ॿिया जेके बि असांजा उहे आहिनि उहो सभु असांजा सिग्निफिकेंट आहे। ही हिकिड़ो ई फियर ऑफ फेल्यूर जेको असांजो 0.05 खां मथे आहे, इहो नॉन सिग्निफिकेंट आहे, ठीकु आहे। हीअ असां ज़ाहिर करे रहियो आहे त भई हीउ जेको आहे उहो असांजो नॉन सिग्निफिकेंट आहे। हाणे इनखे छा कजे, these insignificant value means they will contribute in the dependent variable upon inclusion of the IVs into the DV। देखिए तव्हां इन IVs के तव्हां DVs में इंक्लूड कंदो अगले मॉडल में, त इन जो कंट्रीब्यूशन बहितर हूंदो, छो जो इन जा जेके सिग्निफिकेंट वैल्यू उहो लेस देन आहे, यानी सिग्निफिकेंट आहिनि इन जो जेको आहे कंट्रीब्यूशन।